अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बाश हूंदो साथियो। अॼु हिकु नावल हिकु मज़मून जो किताब सां हाज़िर आहियां। सदाईं तव्हां लाइ कुझु शयूं खणी ईंदो आहियां, कुझु पुराणियूं, कुझु नयूं, कुझु पढ़ियल, कुझु अणपढ़ियल, कुझु ॾिठल, कुझु ॿुधल। ईअं जहान आहे मोहबत जो, क़ुर्ब जो जहान आहे। किताबनि जी दुनिया सां वाबस्तगी आहे, इन करे बोर वीडियो पिया था ठाहियूं। किताब असांखे अलाए किथां किथां पहुचाईंदा आहिनि। हिकिड़ा बहितरीनु वात कया अकेला जा दोस्त आहिनि। किताब सिर्फ़ु ही किताब न आहे, हीउ हिकु वॾो जहान आहे। असांखे हिकिड़े ॿियूं लिखणियूं, ॿियनि जी सोच छा आहे, कीअं था दुनिया खे सम्झाइनि, ॿियनि खे कीअं था ॾिसनि, उहो हिकिड़ो पस मंज़र आहे। किताबनि सां वाबस्तगी, तव्हां किताब पढ़ंदव तव्हां कॾहिं बि डिप्रेशन में अकेला महसूसु न कंदव। किताब असांजा बहितरीनु साथी आहिनि, सुठो सबक़ु ॾींदड़ आहिनि। बाक़ी सभु कंहिंजो पंहिंजो मोहबत जो जहान आहे। केरु पढ़णु चाहे न पढ़णु चाहे, ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। पर जेका हीअ तव्हां असांजे हथ में एंड्रॉइड सेट आहे, इहो ज़रूरु असांखां हीअ किताब खसनि बि था। अॼुकल्ह PDF में माण्हू पढ़े थो, पर PDF में उहो कहिड़ो मज़ो जेको हीअं गोॾनि खे रहियल बणाए माण्हू किताब रखी पढ़े, उहो वरी अलॻि पंहिंजो मज़ो आहे। बहरहाल सभु कंहिंजी पंहिंजी सोच आहे। सभु कुझु चवंदा आहिनि केरु पढ़े, छॾियोसि नथा पढ़ूं, या केरु कमीशन पास CSS बा पढ़ूं, हे छो पढ़ूं। ॻाल्हि कंदो अलाए, सभु कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे, सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। किताब जो जान हिकिड़ो पंहिंजो आहे, पंहिंजी अलॻि दुनिया आहे, पंहिंजो अलॻि मज़ो। सभु को पंहिंजी दुनिया में मस्तु आहे, किताबनि जी दुनिया अलॻि दुनिया आहे। पूरी दुनिया इन जे पोयूं आहे। किताबनि पढ़ण पोइ अकेडमिक हुजनि या ॿिया हुजनि, जीअं असांजो शौक़ु आहे। वीडियो जो आगाज़ करण खां अॻु में, किताबनि जे तारीफ़ करण खां अॻु में, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संगत सां वंड कंदा त तव्हांजा लख लाइक। साथियो, हीअ आहे हिकु ससुई सवसु नावल आहे अमृता प्रीतम जो, सुंदरी उत्तम चंदाणी। अमृता प्रीतम उर्दू में लिखियलु, सुंदरी उत्तम चंदाणी जो जेको आहे सो तर्जुमो आहे। इंडिया जी सुठी लेखक आहे। ऐं हीउ जेको आहे सो ॿियो छापो हिते छपियो आहे। अॻु में पहिरियों छापो थी सघे अॻु में छपियो हुजे। अगरि घुराइणु चाहियो हिन इदारे खे कॉल करे घुराए सघो था घर वेठे, या वॾनि पंहिंजे बुक स्टॉल शहर जे कुंड पासे हुजे त वठी सघो था। हीउ नावल आहे अमृता प्रीतम जो, मार्केट में पियो आहे। हीउ जेको कुझु लफ़्ज़ आहिनि, अदवात का तरफ़ां ॿ लफ़्ज़। 7 साल खनि थिया त सियारे जा ॾींहं हुआ दिल्ली में। एशिया जे लेखकनि जी पहिरीं कॉन्फ्रेंस, एशिया सदाईं वई यूरोप अफ्रीका वग़ैरह जा बि लेखक आयल हुआ। अहिड़ी कॉन्फ्रेंस में शामिलु थियण जो सिंधी लेख लाइ पहिरियों मौक़ो हुयो। मेला के विच में 14 जो चंड ॾिसण जो मौक़ो मिलियो। उहो चंड ई असांजी अमृता प्रीतम संदसि सूंह पर्शन खे त मुड़ियो पियो, पर स्त्रियुनि खे बि अकनि छकनि करे छॾियो हुई। संदसि कविता ॿुधी दिलि ठरी पई, चए त गीत लिखंदी थी रहां, उन लाइ त इंसानु मजबूर न रहे। मुंहिंजा गीत आहिनि ॾुख भरिया गीत, उन लाइ पेश लिखां जीअं वरी न कंहिंखे दर्द भरिया गीत ॻाइणा पवनि। वाह! हिन शाइरा जी हर रचना दर्द सां टमटार हूंदी आहे, जंहिंखे पढ़ंदे पाण खे भुलाए थो वेझ ऐं बणिजे थो वञिजे थो उनजो दर्द हसेदार। संदसि जीवन बि उन ते उहो ई दर्द पियो लीका पाए। पंहिंजी जीवन कहाणी में लिखी थी त जॾहिं मां तमामु नंढी हुयसि त हिकु ॾींहुं कंहिं चयो तुंहिंजी माउ जी हालति ठीकु कान्हे। मां बीमार माउ जे खट खे चिंबड़ी बीह रहियसि त मां निहारो पर शायदि न सुञाताईं। अखियूं पूरी छॾियईं। माउ जी हिकु साहेड़ी चयो, सची दिलि सां भॻवान खे प्रार्थना कर त हू तुंहिंजी माउ खे पाण वटि घुराए। भॻवानु ॿारनि जो चयो मञंदो आहे। मुंहिंजा पेर ज़मीन मां ज़मीन सां ॼमी विया ऐं ध्यानु आकाश ॾांहुं उॾामणु लॻो। अलाए जे केतिरो वक़्तु गुज़री वियो, जॾहिं रोडनि ते ध्यानु ॾियमि त ॿुधमि तुंहिंजी माउ मरी वई। मुंहिंजे सॼे बदन में खून बदिरां क्रोध भरिजी वियो। भॻवानु कंहिंजी बि नथो ॿुधे, ॿारनि जी बि नथो ॿुधे। उन खां वठी भॻवान खे कुझु न चयो अथमि। फ़क़ति जॾहिं बि कॾहिं बि भयानक अकेले खां घबराइजी वेंदी आहियां त ज़िंदगी वटि आथत लाइ वेंदी आहियां। ज़िंदगीअ मूंखे मौत जी बिस्तर ते पियल माउ अखियूं खोले ॾिसंदी आहे, पर शायदि सुञाणींदी कान्हे। अखियूं बंदि करे छॾींदी आहे। मां ॾिजंदे कंबंदे हिन जे खट खे चिंबड़ीअ जे भरिसां ई बीह रहंदी आहियां। अमृता ही नावल अहिड़ी ज़िंदगी जो चित्र चिटो आहे, जेतिरो ही दर्दीलो बेबाक आहे ओतिरो ई अनोखो ऐं कविता में आहे। अहिड़े नावल जे तर्जुमे केतिरी क़दुरु सफल थी आहियां, सो त पाठक ई ॿुधाए सघनि था। सुंदरी उत्तम चंदाणी जा लफ़्ज़ छा त माई ॻाल्हायो आहे। किताबु आहे तव्हांजे साम्हूं आहे, ॾाढो सुठो मुख़्तसिर आहे, वॾो कोन्हे को, जेको आहे सो 88 पेजनि ते मुश्तमिल आहे। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, इदारे जो ॾस पंथ ॾेई छॾियो आहे। वधीक रास जा राणा आहियो, ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। मोहबतनि जो पैगाम आहे, मोहबतनि जो अर्ज़ु आहे। किताबनि जी दुनिया आहे।
भली मूंखे पज़िराई न मिले कुझु न मिले पर जेतिरो पंहिंजो वक़्तु वस आहे ओतिरी असां सिंधी अदब सिंधी किताब उर्दू अदब ख़िदमत कंदा रहंदासीं किताब सां। ऐं ॿियो ही किताबु आहे साथियो सची मोहबत अर्ल ऑफ बेकन्सफील्ड जो ऐं तर्जुमो शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जो मां फ़ैन आहियां। त हिन अहिड़ा ख़ूबसूरत किताब तर्जुमो कया आहे, कहाणियूं नावलेट टे घर ज़ीनत ॿिया ॿारनि जे हवाले खां मूंखे हैरत थी त मां नसीराबाद हिनमहिल कंबशरा कोट ज़िले जो तालुको आहे ऐं हीअ जेको आहे सो अॻ में शिकारपुर ज़िले जो शहर हुयो नसीराबाद मियां नसीर मोहम्मद जे हवाले खां आबाद थियल। उते मिर्ज़ा खिलज बेग मुख़्तियारकार थी अचे थो जेको कुते जी ख़बर ॾाढा जबल ते जबलनि खे खोजना करे थो, किताब लिखे थो, कमु थो करे, तर्जुमा थो करे। हिकिड़ो माण्हू छा थो करे मूंखे त माना हीअ त माण्हू न पर ॼाण वली पे लॻो। सो मिर्ज़ा खिलज बेग जो किताबु मूंखे सुठो लॻो। मोहबत ते मज़मून आहिनि जेको आहे न नाविल आहे न कहाणियूं सची मोहबत ते मज़मून आहिनि उहे मूंखे सुठो लॻो। मां वरितमि त अगरि तव्हांखे सुठो लॻे वठणु चाहियो पढ़णु चाहियो त बिस्मिल्लाह तारीफ़ आहे। हीअ किताबु अंग्रेज़ी किताबु हिन हाइटा टेम्पल तां वरितलु आहे जो अर्ल ऑफ बेकन्सफील्ड जो लिखियलु आहे। उहो साहब इंग्लैंड जो मशहूरु मुल्की मुदबर ऐं फ़ाज़िल मुसनिफ़ थी गुज़रियो आहे। हिन जो मशहूरु किताबनि में हीउ हिकिड़ो आहे। उनजो सारो मज़मून ज़रूरु फेर घेर ऐं भञ घड़ करण खां पोइ हिते आंदो वियो आहे। उमेदु आहे त पढ़ंदड़ खे घणो पसंदि ईंदो, बिल्कुलु ईंदो। ऐं हीउ जेको आहे सो छपियल बि सस्तो आहे, हिन इदारे छपियो आहे माफ़ु कजो। वठणु चाहियो इदारे खे कॉल करे घर वेठे घुराए सघो था, न त भरिसां कंहिं वॾे बुक स्टॉल ते शहर खां वठी सघो था, अधु क़ीमत ते तव्हांखे ॾींदा। सो हीउ छपाईंदड़ जो अर्ज़ु आहे कंहिं बि ॿोली जो अदब जेसिताईं आलिमी अदब सां कुलो नथो मिलाए ॿिए जेसिताईं उन ॿोली अदब जो धारियनि ॿोलियुनि मां तर्जुमो नथो थिए। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं किताबु सची मोहबत हिकु जेको इंग्लैंड जो मशहूरु सियासतदान अदीब अर्ल ऑफ बेकन्सफील्ड जो अर्ल ऑफ अंग्रेज़ी किताबु हर्निटा टेम्पल जो तर्जुमो आहे। सिंधी ॿोली में अज़ीम सिंधीकार पढ़ी अदब जिन मयारी लिखणी खे इंतिहाई सुणंदा में सिंधी लफ़्ज़नि जो वेस पर आहे। सिंधी अदब में तर्जुमे जी अहमियत बि कयो आहे। तर्जुमो करण वारा तख़लीकार पंहिंजे मुशाहिदे में चवनि था तख़लीक़ खां वधीक तर्जुमे जो कमु महिनत तलब थिए थो। उन करे तर्जुमो कंदड़ जो मिलंदी ॿोलियुनि ते दस्तख़त हुजणु वटसि तख़लीक़ फ़नी तरह महारत जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। उहे सभु खूबियूं हिन किताब में मौजूदु आहिनि। हिन किताब सची मौज जी अहमियत खे मज़े नज़र रखंदे सिंधी तरफ़ हुन जो पहिरियों छापो 1959 ॿियो छापो 2006 ऐं टियों एडिशन सईद ज़मान जेको आहे त हाणे आंदो। साथियो हीअ जेके आहिनि सो चैप्टर आहिनि आर्मन जो क़दीम ख़ानदान, हीअ चैप्टर्स जेके आहिनि सो विरहायल आहे सची मोहबत ते मज़मून आहिनि ऐं हीअ 41 बाबनि ते मुश्तमिल आहे। सो हीअ किताबु वठणु चाहियो पढ़णु चाहियो तव्हांजे साम्हूं आहिनि, नंढड़ी महिनत आहे। अगरि सुठी लॻे त लाइक कंदा वञो, शेयर कंदा वञो ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक। किताबनि लाइ ॾिसंदा रहो।